हाँ जिंदगी मदीने में आ, थोड़ी मिड है शार्प मिक्सर के। जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, मीहु रब जे रहमतुल जो हर घड़ी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। वाह वाह साईं अवां जो छा नालो आहे? आमिर खान साहब कंहिं खां कंहिं हिकु अल्लाह वाले के वारे खां कंहिं पुछो त सोना अवां जी उम्र केतिरी आहे? अवां जी उम्र केतिरी आहे? तो उन्हनि चयो मुंहिंजी उम्र आहे 6 महीना। रोस्तम साईं 6 महीना घड़ी उम्र है 6 महीना। वरी वरी उन साईं असां अवां खां अवां जी उम्र था पुछूं, अवां जी ज़िंदगी उम्र केतिरी आहे? फरमाए हा ॿुधायो त आहे 6 महीना। भिक सां साईं जो ख़लीफ़ो बीठो हुजे उहो वरी जल्दी में ॻाल्हाए वेठो मूं वांगे जे साईं अवां जी उम्र त कमो बेश 84 साल आहे। जे हा 84 साल त आहे पर जेका उम्र मदीने में गुज़री उहा त 6 महीना आहे न। मुझी असल जिंदगी वो है, बाकी हितों वारी जिंदगी जे काउंट न कयो। आशिकन जूं ॻाल्हियूं त ॾिसो। ओ जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, मुस्तफा जे रोज़े ते अजब जी चमक है। मुस्तफा जे रोज़े ते अजब जी चमक आहे, नूर जे शुआउल जी रोशनी मदीने में आ, नूर जे शुआउल जी रोशनी मदीने में आ। सुभान अल्लाह अल्लाह अकबर। मदीना मुनव्वरा में हुयासीं, पोइ असां खां 2-3 सफ़ा पहिरियों हिकु माण्हू उते सफ़ में वेंदा आहिनि न माण्हू, पोइ उते ख़ैरात हलंदी आहे। को खजूरा विरहाईंदो आहे, को ज़मज़म शरीफ़ पीआईंदो हूंदो आहे, कोई उते चांहि पीआईंदा आहिनि, माना ख़ैरात हलंदी आहे। अमां हरम खां ॿाहिरि निकिरंदो उते अञा वधीक ख़ैरातियूं, ठीकु आहे। पोइ उते ख़ुशबू जी बि ख़ैरात हलंदी आहे, यानी सफ़ हूंदी त हिकिड़ो दीवानो निकिरंदो, अतुर जी शीशी खोले सभिनीनि खे ख़ुशबू हणंदो वेंदो आहे। ये सफ़ तवील हूंदी आहे, जब तक उन ख़ुशबू जी शीशी जी दस्तरस हूंदी ओसि ताईं हलंदी आहे। हिकिड़ो ख़ुशबू लॻाए पोइ 2 सफ़ा पहिरियों असांखो, पर ख़ुशबू एॾी प्यारी महक अचे पई, मैं कह रहे असां तक त न पुॼसी, ये रस्ते ख़त्म थी वैसी, पर खुशबू ॾाढी प्यारी। अॻू ते बैठे हुआ तो भला हा असांखो भी खुशबू थोड़ी लगे हा। बहरहाल एतिरे में थियो नमाज असर जो आज़ान। जी आज़ान जो थी न तो आज़ान जी अदब में हुन आदमी शीशी बंद कई, फिरंदो सिरंदो अची वरी मुझे बिक सां वेठो। मां वरी बिक मचा, हाजी साहब खुशबू बहुत प्यारी थी, ये चो मास खुशबू बहुत प्यारी थी, तो जेब में हाथ कड़ी जी प्यारी है तो ये आप रख लें। सुभान अल्लाह। वाह मरहबा इंशाअल्लाह दींदा से बाबा, चो सुभान अल्लाह। आमीन आमीन सुभान अल्लाह। ॾिसो सरकार जे दर ते ईअं करम थींदा आहिनि। हाणे ही शेर ॿुधजो, जॾहिं शेर सम्झ अचे त हथ खणी करे चइजो सुभान अल्लाह। झोलियूं पयूं भरजन दर ते अचण वारन जूं, झोलियूं पयूं भरजन दर ते अचण वारन जूं, अणघुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ, अणघुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ।
सादगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ